अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबो दौरे खां। रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो। सोबो देरो लॻ ॻोठ वली मोहम्मद कलोड़ो जे रहवासियुनि मल्लाह बिरादरी जे राशिद मल्लाह, पीरसन औरत बेगम ख़ातून, पीरसन मिसमात साहिब ख़ातून एहतजाज कयो। मुतासिर राशिद मल्लाह दाईंदे चयो त प्यारो मल्लाह सां असांजी ॾे वठ जी मिटी माइटी थियल आहे। असां मज़दूर आहियूं। मां मज़दूरी ते वियो हुयुसि त मुंहिंजो सालो रमज़ान मल्लाह ऐं मुंहिंजी घरवारी मिसमात सीमा मल्लाह मुंहिंजी गैर मौजूदगीअ में मुंहिंजी पीरसन अमड़ सां झेड़ो करे ऐं पीरसन अमड़ खे धकु हणी मुंहिंजे घर मां रोक रक़म, ज़रूरी कागज़ात ऐं लटनि कपिड़नि समेत समूरो अल्लाह तला ॿुहारे खणी विया आहिनि। सामान ऐं रोक रक़म ॿुहारण बाद मुंहिंजी भेण मिसमात सुरैया जेका प्यारे मल्लाह जे पुटु नज़ीर मल्लाह खे ॾिनल आहे, उन मुंहिंजी भेण खे मुड़ुसु ॾेर सहुरे बिला जवाज़ तशदुद करे 2.5 सालनि जी मासूम पुटु अरमान अली खसे पेरें उगाड़े घर मां कढे छॾियो आहे। असां अहिड़ी ज़्यादती ख़िलाफ़ सोबो देरो थाणे ते दायूं आहे, पर पुलिस बासरनि ख़िलाफ़ क़दम नथी खणे। हुननि SSP खैरपुर ऐं मल्लाह बिरादरी जे नेक मर्दनि खां मुतालबो कयो त बाअसर प्यारे मल्लाह ऐं उन जे पुटनि जे ज़ुल्म ज़्यादतनि जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। पाण मूंखे मारे छोकिरी मुंहिंजे मारे त मां चयो न मारे त मारे टमाटर मूंखे अॻो ॿ टमाटर हणी अब मां कोन त मुंहिंजी न्याणी उते आहे। मां चयो त सुभाणे मुंहिंजे हिकु दफ़ो मारे कढियो त ॿियो दफ़ो बता मुंहिंजी न्याणीअ खे मारी हितां वई आहे वञी कूड़ वञी आहियां गॾियूं गॾी निकिती आहे। मूंखे छोकिरो कचे ते कोचड़ो हुजे त मां खणी हेॾे वञा भाउ उतां मूंखे हुन चयो अथई मूंखे ॾे न मूंखे चयो अथई मुंहिंजा शायदि न इन में ज़िमेवारी मुंहिंजी मूंखे बेगुनाह मुंहिंजी न्याणीअ खे उते मारे पादर मूंखे मम्मीअ जॾहिं चुका चई मूंखे का ख़बर न मुंहिंजी बेडो ई बीमार जे मुंहिंजी अदालत को बि कोन करे मूंखे मुर्सल मारे नज़ीर जो सोरे प्यारे जो छोकिरे ॾेर रमूअ छोकिरे ने हिकिड़ी नाती ॿिए जो रुक्सी ऐं ॿिए जो ज़री ऐं ॿिए जो ससा रास्ती बसि मारे हीअ असांजी भाॼी थोरी कुझु बि न मां कुझु बि न चयो मूंखे खाई थी मारे बसि चई निक त हली वञ निकिती हली वञ सज़ोरी करे छॾी छोकिरा ॿई फसियनि। मां हिते मां मज़ूरी ते जंहिं मोटियम ते अमर जो छोकिरो साहिब खे उमिरि ते छोकिरो छॾी हली वई छोकिरो छॾी हली वई। मां हिन मां 20-25 हज़ार उहे थी हली वई आहे ऐं लटा कपिड़ा जेके गंदी बदी हली वई आहे मुंहिंजा बि हा चोरी थी खणी आया रमज़ान उहो वठी हले गंदी वाटका बदी रमज़ान